व नुसल्ली अला रसूल करीम वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आज सुबह जो उमरकोट अचण थियो फ़कीर ग़ुलाम मोहम्मद मंगरे साहब सां गॾु इहा संस मोहब्बत हुई जेका असांखे सुबुह सुबुह जो सवेर उमरकोट में वठी आई। चांहि पीअण जे सिलसिले में रागणी होटल ते अचण थियो त असांजे महबूब दोस्त अदे इलियास थरी सां मुंहुं मुलाक़ात थी। अदे चयो त चांहि पीअण खां अॻु में बहितर थींदो तव्हां पंहिंजा वीचार फ़कीर मरहूम जादम मंगरे ते वंडींदा, तव्हांजा वॾा वड़ थींदा। संस इहा कुर्ब नवाज़ी आहे, इहा संस मोहब्बत आहे जो असांखे फ़कीर ते ॻाल्हाइण जो शर्फ़ बख़्शिया आहिनि। फ़कीर साहिबु हिकिड़ो पंहिंजे हल्के जो महान माण्हू हो। मंझसि महिमान नवाज़ी, सखावत, ग़रीब माण्हू खे इंसानियत जी निगाह सां ॾिसणु संस अवलीन तरजीह हुई। आउं सम्झां थो त फ़कीर साहिब जो मरतियो उमरकोट ज़िले जी सियासी तारीख़ हवाले सां वॾो हिकिड़ो अलमियो आहे, उहो ख़ार शायदि सदियुनि ताईं भरिजी न सघे। पोइ बि धणी दर्द आहे, अलाह जी ज़ात वटि का खोट कोन्हे, कंहिं माण्हू में उहा मणिया ऐं सग पैदा करे जो संस इहो ख़ार पूरो थिए। पाण मर्द मुजाहिदो संस ओताक ते जेकॾहिं को माण्हू महिमान थी वेंदो हो त हीअं में जायूं ॾींदो हो। पोइ हड़ा तोड़े वणा मदद जे सिलसिले में वेंदो हो त फ़कीर साहिबु संस दिली तौरु मदद कंदा हुआ। फ़कीर साहिब में इहा कावश, इहा मोहब्बत शुरूआत ई ज़माने खां हुई। पाण ग़रीब लॾे जो माण्हू हो, खेसि हिन मक़ाम ते पहुचाइण में साईं शाह मर्दान शाह जो वॾो हथु रहियो। पाण किथे बि ॻाल्हाईंदा हुआ त साईं शाह मर्दान शाह जो ज़िक्र ज़रूरु कंदा हुआ। चवंदा हुआ त ही फ़कीर जेकॾहिं तव्हांजे साम्हूं अॼु जो कुझु आहे सो साईं सिर्फ़ु शाह मर्दान शाह पीर साहब बागारे जे करे आहे। आउं ग़रीब कुझु बि कोन आहियां। मुंहिंजो ही मक़ाम, मुंहिंजी ही वालार, मुंहिंजी ही हैसियत, मुंहिंजी ही शोहरत सिर्फ़ में सिर्फ़ जेकॾहिं क़ाइम ऐं दाइम आहे त उन में हथु पीर साईं शाह मर्दान शाह जो वॾो आहे। अदा इलियास साहिबु, असांजी साण सां आख़िरी मुलाक़ात फ़कीर जादम सां अदे अब्दुल सत्तार जे जनाज़े में शामिल थियण जे सिलसिले में आऊं फ़कीर अदे ग़ुलाम मोहम्मद सां गॾु हुउसि। उन महिल थी फ़कीर साहब में हशाशी बशाशी वॾी हुई। इलेक्शनूं हाराइण खां पोइ कॾहिं बि मूंखे इहा शइ ज़हन में कोन आई त हिन खां इलेक्शन हाराई। चवंदो हो त ॿ जवान मैदान में लहनि था, असां सियासी खिलाड़ी आहियूं, ख़ुदा कंहिंखे सोभ ॾिए थो, कंहिंखे नाकामी मिले थी। इहो असांजो हिकिड़ो सियासी सफ़र आहे, सियासी गेम आहे, इन में हारूं ऐं जीतूं थींदियूं आहिनि। असीं इहा ई दुआ ॾियूं था त अलाह साईं खेसि जवारे रहमत में जाइ अता फ़रमाए, संस पोइरनि खे सबुर ऐं जमील अता फ़रमाए। तव्हांजी इहा मोहब्बत आहे जंहिं असांखे फ़कीर साहिब ते ही ॿ टे ॻाल्हाइण जा भॻा टुटा लफ़्ज़ शेयर करण जी सघ या तवक़ियत बख़्शी ऐं अवां जी इहा मोहब्बत ऐं ख़ुलूस आहे। फ़कीर ग़ुलाम मोहम्मद जी मोहब्बत आहे जेका असांखे उमरकोट वठी आई, तव्हां सां मुलाक़ात थी। असां ॿ टे भॻा टुटा लफ़्ज़ फ़कीर साहिब जी अक़ीदत में चया आहिनि। अलाह साईं फ़कीर खे हिन मिटी में मोहबती जाइ ॾे, जवारे रहमत में जाइ अता फ़रमाए। जेके संत ॿाहिरि आहिनि उन्हनि खे सबुर ऐं जमील अता फ़रमाए। असां जूं मोहबतूं दुआऊं फ़कीर साहिब सां गॾु।